الله الذي خلقكم من ضعف ثم جعل من بعد ضعف قوة ثم جعل من بعد قوة ضعفا وشيبة يخلق ما يشاء وهو العليم القدير ويوم تقوم الساعة يقسم المجرمون ما لبثوا غير ساعة كذلك كانوا يؤفكون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जो एहसान है, अल्लाह पाक कुरान मुक़द्दस के ॿुधण जे लाइ वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई। कुरान पाक जी सूरत रूम जी आयत नंबर 54 ऐं 55 जी तिलावत थी आहे। अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि जे अंदरि इंसान जे टिनि हिसनि जो ज़िक्र करणु फरमायो। इंसान जिन टिनि मौक़नि खां गुज़रे थो, अल्लाह तबारक व तआला उन जो ज़िक्र करणु फरमायो। इन खां अॻु में बि अल्लाह साईं इंसान खे ॿुधाइणु फरमायो त इंसान दुनिया जे तख़्ते ते जेके बि तव्हां तब्दीलियूं ॾिसो था, चेंजिंग ॾिसो था, इन्हनि सभिनीनि जे तब्दीलियुनि आणण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह पाक जी आहे। अल्लाह तबारक व तआला मर्ज़ी जो मालिक आहे। जॾहिं अल्लाह पाक सां इंसान खे मुहबत थींदी, अल्लाह पाक सां इंसान जी दिली लगाव थींदो त उन जे लाइ ज़िंदगी वॾी आसान बणिजी पवंदी। अल्लाह पाक सां जंहिंजो ताल्लुक़ हूंदो, मुहबत हुजे, इश्क हुजे अल्लाह जी ज़ात सां। दुनिया जे अंदरि कंहिं इंसान जो इश्क आहे, कंहिं नफ़्स सां, कंहिं जिन्स सां, कंहिंजो इश्क आहे पंहिंजी औलाद सां, कंहिंजो इश्क पंहिंजे घर वारनि सां, कंहिंजो इश्क कंहिं शइ सां, कंहिंजो इश्क कहिड़ी शइ सां, कंहिंजो माल सां, कंहिंजो वापार सां। पर हक़ीक़त इहा आहे त जंहिंजो इश्क हुजे अल्लाह पाक जी ज़ात सां, उहो दुनिया में बि कामयाबु आहे त आख़िरत जे अंदरि बि उहो कामयाबु आहे। हाणे एतिरा ॾींहं दर्श न थियो त ॼण मज़ो न पियो अचे, पर हिकिड़ो आज़माइश जी घड़ी हुई। पर पोइ बि इंसान जे ज़हन में इहा सोच आई त जेकर न माण्हू थोरो ई वक़्तु अल्लाह जे क़ुर खे पढ़े, रब जी यादि खे यादि करे, त अल्लाह तबारक व तआला छो त इहे ॾींहं वञनि था, गुज़रंदा। इंसान हिकु हिकु घड़ीअ जे अंदरि, हिकु हिकु लम्हे जे अंदरि जेकर न पंहिंजो को नेक अमल छॾींदो वेंदो त इहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक वटि गवाह बणिजी करे बीह रहंदा ऐं असांजे लाइ सिफ़ारिश जो ऐं आख़िरत जे अंदरि नजात जो ज़रियो बणिजंदा। हिकु हिकु घड़ी असांजे लाइ क़ीमती बणिजंदी। जेतिरो वक़्तु इंसान ॾिए थो अल्लाह पाक जे ज़ात खे, त मूं अर्ज़ु कयमि त इहा अल्लाह पाक जी मुहबत आहे। जॾहिं इंसान जे क़ल्ब में अल्लाह जी मुहबत अची वेंदी त पोइ कंहिं बि क़िस्म जो अफ़सोस न रहंदो। चाहे घर रहे या घर हलियो वञे, बचड़ा ज़िंदा रहनि या बचड़ा हलिया वञनि, अबो अम्मा ज़िंदा रहनि या अबो अम्मा हलिया वञनि, वक़्ती तौर ते इंसान खे ॾुख थिए थो। पर इंसान खे जॾहिं दिलि जे अंदरि इहा शइ यकीन ईमान कामिल हूंदो त मुंहिंजे अल्लाह जो फ़ैसिलो आहे, मुंहिंजे रब जो फ़ैसिलो मूंखे क़बूल करणु घुरिजे। बिलाख़िर असां बि हिन दुनिया जा मुसाफ़िर आहियूं। जॾहिं पाण खे मुसाफ़िर सम्झंदासीं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां मौत खे कसरत सां यादि कंदा कयो। मौत खे तव्हां कसरत सां यादि कंदव त तव्हांजी दुनिया जी ज़िंदगी ॾाढी सुहिणी गुज़रंदी। मौत खे घणो यादि करण जे करे तव्हां नाइंसाफ़ी न कंदा, तव्हां कंहिंसां बेइंसाफ़ी न कंदा, तव्हां हर कंहिंजा हक़ पूरा अदा कंदा। जीअं मां चयुमि त इब्तिदा हुजे अल्लाह पाक जी मुहबत, पोइ रब जी मुहबत जे करे पोइ भली पंहिंजी औलाद सां बि मुहबत हुजे, पंहिंजे घर वारनि सां बि मुहबत हुजे, पंहिंजे भेनरुनि भाइरनि सां बि ताल्लुक़ हुजे, पंहिंजे अबे अम्मा सां बि मुहबत हुजे, ऐं साईं मुंहिंजे चवां पंहिंजे रिश्तेदारनि सां, पाड़े वारनि सां। बुनियादु जेको नुक़्तो आहे अल्लाह पाक जी मुहबत आहे। त रब जी मुहबत जे सदके इंसान इन्हनि सभिनीनि शयुनि जो ख़्यालु रखंदो, पोइ इंसान जी ज़िंदगी अची वेंदी इंसाफ़ में, अदल में, इतदाल में। जीअं इंसान ॿाहिरि बि सदको कढे थो, पर जेकॾहिं इहो सदको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त बहितरीन सदको इहो आहे जेको सदको तव्हां पंहिंजी औलाद जे मथां कयो। बहितरीन सदको ईअं न त माण्हू ॿाहिरि वधे सदका कढंदो ऐं औलाद जे लाइ जेका कंजूस ऐं बख़ील लॻो वेठो हुजे, न। औलाद जे लाइ बि माण्हू सदको कढे ऐं पंहिंजे घर वारनि खे बि माण्हू कॾहिं ख़ुशि करण जे लाइ, कॾहिं पंहिंजे अबे अम्मा खे ख़ुशि करण जे लाइ उन्हनि जे लाइ हदियो वठी वञे, कॾहिं पंहिंजी घरवारी खे ख़ुशि करण जे लाइ हदियो वठी वञे, कॾहिं पंहिंजे बचड़नि खे ख़ुशि करण जे लाइ। हिकिड़ो त माण्हू रोज़मर्रा जो कमकार पियो करे थो, खाधे पीते जो सामान मुहैया करे थो, पर जॾहिं वरी रब तौफ़ीक़ ॾे अहिड़ी शइ वठी वञे जेका उन्हनि जी ख़ुशीअ जो सबबु बणिजी पवे, त इहो बि अल्लाह पाक सां मुहबत जो तक़ाज़ो आहे। छो? इहो अमल बि आहे अल्लाह पाक जे हुक्म जे करे। सो अर्ज़ु कयमि त दुनिया जे अंदरि आज़माइशूं पयूं हलनि थियूं, ऐं अॻु में जेके बनी इसराइली क़ौमनि जे मथां जेके अज़ाब आया न, उहे अज़ाब बि घणी न खां वधीक हुया, पर 50% इहे अज़ाब हुया।
अहिड़े क़िस्म जा अज़ाब हुया, अहिड़े क़िस्म जूं सज़ाऊं हुयूं। बसि एतिरो आहे त हुननि खे अलाह तबारक व तआला केतिरनि क़ौमुनि खे सज़ा ॾेई करे सुधरण जो मौक़ो ॾिनो, ऐं केतिरा वरी मौक़ो न मिलियो हुननि खे, उहे ख़तमु थी विया, सफ़ा इस्तिदा मिटिजी विया। ऐं हिन उमत जे अंदरि त सुधरण जो मौक़ो ई कोन्हे, असां बनी इसराइल खां बि चढ़ी वियासीं। हिन उमत जे अंदरि जंहिं जंहिं जॻह ते तकलीफ़ आई आहे, साईं हिन खां वधीक कहिड़ो अज़ाब थींदा। माण्हुनि जा माल मवेशी चवनि था 7 लख माल जेको आहे तबाह थी वियो, 7 लख माल तबाह थी वियो, 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि, लख खां मथे जेके आहिनि घर माण्हुनि जा किरी पिया आहिनि, ऐं माण्हुनि जे घरनि में पाणी राता लॻी आहे। जेके तारीख़ी शहर हुया, ख़ैरपुर, वार, कंबर, लाड़काणो त अञा बचियल आहे, पर हिन जे आस पास वारा ज़िले लाड़काणे जा ॿिया इलाइक़ा, एॾे जेका आहे एॾी तकलीफ़ आहे, एॾी तकलीफ़ आहे। माण्हू जेके आहिनि खुलियल आसमान जे साम्हूं, खुलियल आसमान जे हेठां टिकड़ियूं खोलियूं करे जेके आहिनि वेठा आहिनि, के ख़ीमनि जे हेठां, किन खे त मथां कपिड़ो बि ढकण जे लाइ कोन्हे, किन खे वक़्त ते पाणी बि साफ़ मुयसरु आहे, किन खे वीचारनि खे खाधो बि मुयसरु न आहे। पर उन जे बावजूदि इंसान सुधरण जो नालो कोन थो वठे, जो भला जेकॾहिं ज़िंदगी में हुयासीं त भला ॾुखियाई में हुयासीं, हाणे भला अलाह सां आज़माइश ईंदी आहे त बोर्ड खां मुतासिर थियूं त भला सुधरूं, वञी करे नमाज़ बि पढ़ूं, को क़ुरान पढ़ूं, को अलाह खे बाॾायूं, को वुज़ू सिखूं। न सवाल ई पैदा न आहे। तव्हां किथे बि ईअं न ठहंदो आहे बोर्ड मुतासिर गॾिजी करे वीचारनि ते आज़माइश आई आहे, हाणे सुधरिया आहिनि, गॾिजी करे टोले जे टोले सूरत में 5-6 ॼणा वीचारा सुधरी आया, अचे नमाज़ पढ़नि। न, लखनि जी तादाद में रोडनि ते वेठा आहिनि, बाक़ी अलाह जी तरफ़ मुतवजो थियण लाइ तयारु न आहिनि। इन खां वधीक जेको आहे इंसान जी केॾी बदबख़्ती थींदी आहे, जो अलाह पाक सुख ॾेई बि आज़माई त ॾुख ॾेई बि आज़माए थो, तॾहिं बि उन जी हालत में इंसान सुधरण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं एॾी हालत आहे, एॾी तकलीफ़ आहे बोर्ड मुतासिर तकलीफ़ में। ऐं उन खां पोइ हिकु तरफ़ हमदर्दी आहे, त उहा हमदर्दी माण्हू हुननि जा घर ख़तमु थी विया, माल मता ख़तमु थी वियो, तिजारत जो जेको सबबु हुयो उहे वीचारनि जा ख़तमु थी विया। हिकिड़े तरफ़ इहो ॾुख आहे, ॿिए तरफ़ वरी ॾिसो त जेको आहे किथे जेकॾहिं माल विराइजे थो या उन्हनि खे खाधो पीतो मिले थो, त उहे एॾा जेके आहिनि फील मस्त थी था वञनि त पोइ गाॾियुनि खे लुटण में पूरा। तंहिंजे करे चवनि था न त हिकिड़े माण्हू चयो त हे जेको हर तरफ़ जेको फैले पियो न, इहो पाणी न, इहा बाहि अथव, बाहि। इहो हाणे त अञा जॾहिं पाणी लहंदो त पोइ वरी इंसान इहे जेको अलमियो आहे न, पोइ जनम वठंदो। माण्हू घर शहरनि में काहे पवंदा, इहे चोरियूं फुरियूं लुटियूं, जेसीं ताईं ज़ाहिर आहे जेके 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया, इन्हनि मां 3 करोड़ त शरीफ़ ख़ानदान त कोन हूंदा। वञी करे जेकॾहिं 2.5 करोड़ जेकॾहिं उन्हनि मां लख बि निकिरी जेकॾहिं चोरी ऐं धाड़े ऐं इन्हनि जेको आहे ग़लति कमनि जे पोयां लॻी पिया, त इहो बि त जेके असां अमन सां वेठा उन्हनि खे परेशान कंदा। इहा आज़माइशूं आहिनि। अलाह तबारक व तआला इंसान खे मुतवजो कयो त इंसान तव्हांखे पैदा बि असां कयोसीं, ऐं तव्हांखे वरी जेको आहे साईं पहिरियां रूहनि खे पैदा कयूं, वरी तव्हांखे मौत ॾिनई, वरी तव्हांखे हीअ ज़िंदगी ॾिनई, वरी अॻिते अलाह तबारक व तआला तव्हांखे वरी मौत ॾींदो। क़ुरान फरमाए त अल्लाहुल्लज़ी ख़लक़कुम मिन ज़ुअफ़िन सुम्मा जअल मिन बाद ज़ुअफ़िन, अल्लाह पाक तव्हांखे कमज़ोर शइ जे मां तव्हांखे पैदा फरमायो। इंसान जो जेको नुत्फ़ो आहे इहो कमज़ोर शइ आहे, इन जेका हैसियत ई न आहे। अलाह तबारक व तआला इन कमज़ोर शइ मां जेको आहे तव्हांखे अलाह से पैदा करणु फरमायो, ऐं फरमाई त इन कमज़ोर शइ मां अलाह से तव्हांखे पैदा फरमायो, ऐं उन खां बाद में सुम्मा जअल मिन बाद ज़ुअफ़िन क़ुव्वतन, अल्लाह पाक इन कमज़ोरीअ खां बाद में वरी तव्हांखे अल्लाह पाक ताक़त ॾियणु फरमाई। हिकु त शइ मां बि कमज़ोर पैदा फरमाई, उन खां बाद में वरी जॾहिं इंसान पैदा थियो तॾहिं बि इंसान कमज़ोर, न पाण उथण वेहण जहिड़ो, न खाइण पीअण जहिड़ो। नंढो ॿार जॾहिं पैदा थींदो आहे हुनजी छा हैसियत हूंदी आहे, तक़रीबन 5-7 सालनि ताईं त पीमा जासरे ते हूंदो आहे, पोइ मस वञी करे को हुनखे अकुल ते दुनिया में उथण वेहण जो। 5-7 सालनि ताईं ॿारड़ो जेको आहे पीमा जासरे, खाइण पीअण बि पीमा जासरे, हंगण मुटण बि पीमा जासरे, उथण वेहण बि पीमा जासरे। रब फरमाए त असां तव्हांखे कमज़ोर करे पैदा कयोसीं। सुम्मा जअल मिन बाद ज़ुअफ़िन क़ुव्वतन, उन खां बाद में कमज़ोरी खां बाद में वरी अल्लाह पाक तव्हांखे ताक़तवर बणाइणु फरमायो। वरी कॾहिं अहिड़ी ताक़त आई, हे जेके जवानी खां वठी करे 50-60 साल ताईं इहा ताक़त अल्लाह तबारक व तआला ॾियणु फरमाई। फरमाई त हिन में ताक़तवर बनाइण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी। जॾहिं अल्लाह सां मोहबत हूंदी त इंसान ताक़त जो ग़लति इस्तेमालु कोन कंदो, हुजे जवान पर जेको आहे हुन में मस्ती अचे, पोइ हुते जेको माण्हुनि खे ईज़ाईंदो न, रब जी मोहबत हूंदी। ऐं जवानी जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इबादत जो जेको सवाब ऐं मज़ो रखियो आहे न, जीअं चवंदा आहिनि न त जेकॾहिं कमज़ोर थियण खां बाद बि माण्हू 100 सजदा करे न, जवानी जे जोश में जॾहिं जवानी जो खून आहे उन वक़्त में हिकिड़ो सजदो करे अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर इख़लास सां, अल्लाह पाक उन सजदे जो सवाब वधीक था फरमाईंदो आहे। हिकिड़ो माण्हू खे अल्लाह पाक ताक़त ॾिनी आहे, तंहिंजे करे चवंदा आहिनि न त सुभाणे जो तव्हां खां सजदे जी ताक़त खसी थी वञे, अहिड़ो माण्हू कमज़ोर थी वञे जो माण्हू गोॾनि भर जेको आहे सजदो बि न ॾेई सघे, त उन खां अॻु में सजदा ॾेई वठो, अल्लाह खे परचाए वठो। इन सजदनि में अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जीअं अस्सलातु मिअराजुल मुमिनीन, रब इन नमाज़ जे अंदरि ईमान वारनि जो मिराज रखणु फरमायो। असां ईमान वारनि जो मिराज नमाज़ जे अंदरि जेतिरा सजदा ॾींदासीं, जेतिरो पाण खे झुकाईंदासीं, जेतिरो रब जे साम्हूं आज़ी ऐं निवड़त कंदासीं, अल्लाह तबारक व तआला उन जो बदिलो बि ओड़ो अता फरमाईंदो।
सो कुरान फरमाए तो फरमाई पोइ उन खां बाद में तव्हांखे ताक़त ॾियण फरमाई से सुम्म जअल मिन बाद क़ुव्वतिन ज़ुअफ़न व शैबा वरी उन ताक़त खां बाद में वरी अल्लाह पाक तव्हांखे कुराड़प ॾियण फरमाई ऐं इहा तरतीब ठाहिण वारी ज़ात बि अल्लाह जी अल्लाह खां को पुछण वारो कोन्हे तंहिंजे करे बानो अल्लाह जी रज़ा में जॾहिं राज़ी रहंदो त उन जे लाइ दुनिया जी ज़िंदगी गुज़ारण आसान बणिजी पवंदी ईअं न चए त साईं जवानी में एॾो मज़ो कुराड़प में परेशान आहे न बल्कि जवानी ॾियण वारी ज़ात बि अल्लाह पाक जी छो त तव्हां ॾिसो त जहिड़ी तरह इंसान खे कुराड़प में परेशानियूं आहिनि त अहिड़ी तरह जवान खे जवान में ॿेड़ी हिन खां वधीक परेशानियूं आहिनि जेतिरी जवानी ऐं जेतिरी उनजे मथां मस्ती ओतिरी उनजे मथां आज़माइशूं बि वधीक अल्लाह पाक जी पकड़ बि वधीक अल्लाह तबारक व तआला जी उनजे मथां जेको आहे गिरफ़्त बि वधीक रब जे हुकुमनि जी दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो जेकॾहिं माण्हू जेको आहे जवान हूंदो को ॾोह कंदो उनजे मथां पकड़ वधीक कमज़ोर हूंदो चवंदा बाक़ी वीचारो कमज़ोर हाणे हिन खां छा पुछो तंहिंजे करे इन मौक़नि खे ॾियण वारी ज़ात अल्लाह जी पहिरियां बि कमज़ोर पैदा कई विच में ताक़त ॾिनी वरी आख़िर में कमज़ोर करणु फरमाईंदो फरमाई त इन टिनी स्टेपनि में टिनी तरीक़नि जे अंदरि रब जी रज़ा रखियल आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मर्ज़ी सां हिन मख़लूक खे हलाइण थो फरमाए फरमाई त यख़्लुक़ु मा यशाउ फरमाई त अल्लाह पाक पैदा थो करणु फरमाए जहिड़ी तरह चाहे व हुवल अलीमुल क़दीर फरमाई त रब जी ज़ात हर शइ ते इल्मु रखंदड़ आहे ऐं हर शइ जे मथां कुदरत रखण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे ऐं यकीन ॼाणो अल्लाह पाक इन्हनि सैलाबनि खे इन्हनि शयुनि खे रोकण ते अल्लाह पाक क़ादिर आहे इहो असांजो अक़ीदो आहे असांजो ईमान आहे पर उम्मत ज़रा अल्लाह जी तरफ़ मुतवजह थिए त सही न ईअं तव्हां असांजे करे ईअं सम्झो त लखे माण्हू रहनि था त उन मां नमाज़ पढ़ण वारा अल्लाह खे राज़ी करण वारा चङे नेक नियत करण वारा चंद माण्हू आहिनि 1% बि कोन्हे 100 जो त अल्लाह तबारक व तआला पोइ उन में हाल इहो थींदो त चवंदा आहिनि कि सुकनि जी हवा में साह बि सड़ंदा आज़माइश ईंदी त पोइ आज़माइश त सभिनीनि ते ईंदी त उम्मत खे फिक्र त हुजे न उम्मत खे गणती त हुजे न उम्मत खे गणती कोन्हे हर जेको माण्हू जंहिं गुनाह में लॻो पियो उहो पंहिंजो गुनाह छॾण जे लाइ तयारु कोन्हे त पोइ अल्लाह तबारक व तआला जो डमर कीअं टरंदो आख़िर अल्लाह जो डमर त तॾहिं टरंदो न जॾहिं गुनाहगार पंहिंजे गुनाह खां ज़रा वापसि त अचे भला रुकिजी त वञे बरसाति पई हले थी तव्हां रस्ते में वञो त रक्षण वारा गाना पिया था हलाइनि इन्हनि खे इहा गैरत ऐं अख़लाक कोन्हे त जेको आहे भेण अहिड़ो अल्लाह पाक जी आज़माए महीननि जा महीना बरसाति ज़िंदगी में न थियो ईअं एॾा महीना बरसाति माण्हू जेके आहिनि ॿुॾी विया माण्हुनि जा घर तबाह थी विया हे जेके रक्षण ते ढमक 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 गाना हलाईंदा अथनि ऐं वरी जेके आहिनि ॿ टे वरी मीरासी जेको आहे कॾहिं वरी हिकिड़ो मीरासी बोर्ड मुतासिरनि जे साम्हूं पाण जेको आहे रन खे नचाए वरी चए त मां बोर्ड जेके वीचारा ॾुख में सतायल आहिनि उन्हनि जे चेहरनि ते मां बि मुस्कुराहट थो आणे खिलायां थो हाणे नची करे कंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट आणींदे ऐं रन नचंदी त रब जो अज़ाब त अञा वधंदो अञा तंहिंजे करे रब फरमायो यख़्लुक़ु मा यशाउ व हुवल अलीमुल क़दीर अल्लाह ॿुधायो फरमाई त असां हर शइ ते क़ादिर आहियूं ऐं जेका आज़माइश अचे थी इन्हनि सभिनीनि जो अल्लाह खे इल्मु ईअं न आहे त रब खे ख़बर न आहे असां खां वधीक अल्लाह जी ज़ात खे इल्मु आहे असां इहे ख़बरनि जा ॿुधी करे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा आहे जेका अलीम बिज़ात सुदूर आहे इंसान जे सीने में जेका दिलि आहे दिलनि जे राज़नि खे बि ॼाणण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे ऐं वरी फरमाई त क़दीर क़ादिर बि आहे ज़ात अल्लाह पाक जी क़ादिर आहे इन पाणी खे रोके छॾे ऐं इन सैलाब खे ख़तमु करे छॾे बरसातुनि खे ख़तमु करे छॾे वरी जेकॾहिं असांखे ओड़ी जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला ओड़ो ई माहौल जहिड़े माहौल में ज़िंदगी गुज़ारी पिया त अल्लाह पाक हिन ते क़ादिर आहे पर अवां ॾिसो त इंसानियत जेका इज्तिमाइयत आहे इंसानियत जी उनखे अल्लाह जी तरफ़ मुतवजह थियण जी तौफ़ीक़ ई न आहे उनखे अंदाज़ो ई न आहे हज़ारनि जी तादाद में माण्हू मरी विया ऐं जेके मरी विया आहिनि उन्हनि खे बि कंहिं बि क़िस्म जो अहसासु कोन्हे ॾिसूं था अॻ में ईअं हूंदो त कंहिंखे जेकॾहिं मरंदे माण्हू ॾिसंदो हुयो कोशिशि कंदो त ज़बान ते कलमो जारी हुजे त वञा थो आख़िरी वक़्त में ज़बान ते कलमो जारी हुजे हाणे त अहिड़ी हालत आहे त उनखे मरण जो अहसासु बि कोन्हे हता की केतिरा ई जेके गैर मुस्लिम लिखियल हुयो त भारत जे अंदरि रोज़ानो जेको आहे सभनि जी तादाद में माण्हू शौक़िया ख़ुदकुशी कंदा आहिनि शौक़िया जो मतिलबु ज़िंदगी खां तंग उन्हनि खे अॻिते जो फ़िक्री कोन्हे हुननि जे लेखे त बसि पाण खे कटींदासीं ज़िंदगी ख़तमु आसानी थींदी हालांकि अॻिते त जान आहे हुननि जे इहा ज़िंदगी अल्लाह पाक जी आहे इहा जिस्म बि अल्लाह पाक जो आहे इनखे इंसान पंहिंजी मर्ज़ी सां न करे ख़तमु थो करे सघे न करे कटे थो सघे इहा रब जी अमानत आहे जंहिं अल्लाह जी अमानत जो ख़्यालु रखियो अल्लाह तबारक व तआला उनखे आख़िर जे अंदरि अजर अता फरमाईंदो कुरान फरमाए त वयौम तक़ूमु अस्साअतु युक़सिमुल मुजरिमून फरमाए क़यामत जो ॾींहुं जॾहिं क़ाइमु थींदो त मुजरिम जेके आहिनि कसम खणंदा मा लबिथू गैर साअ फरमाईंदा चवंदा त साईं असां दुनिया में त हिकिड़ी घड़ीअ खां अलावा असां रहिया ई न आहियूं जीअं बाद में मिसाल अर्ज़ कंदो आहियां त असां जेका ज़िंदगी गुज़ारी आहे न कंहिं 30 साल गुज़ारी कंहिं 40 कंहिं 50 कंहिं 60 साल ज़िंदगी गुज़ारी तव्हां पोइ ज़िंदगी त नज़र कयो तव्हांखे मालूम ईअं थींदो ॼण त हिकिड़ी घड़ी गुज़ारियासीं को माण्हू चवंदो त साईं असां भरपूर ज़िंदगी गुज़ारी अल्लाह जो शुक्र आहे बसि साईं हर ज़िंदगी बसि पंहिंजो फ़ख़्रु इंसान जेकॾहिं के अमल कया आहिनि के तालीम कई आहे के महिनत कई आहे त उनखे त फ़ख़्रु हुजणु घुरिजे पर हिकिड़ो ज़िंदगी जो जेकॾहिं दौरानियो इंसान ॾिसंदो न त मूंखे हेॾे पढ़ाईंदे 6 साल पूरा थियण वारा हालांकि ख़बर ईअं पवंदी ॼण त माण्हू कल्ह आयो ख़बर ई कोन्हे इंसान जी ज़िंदगी गुज़रण में देरि कोन थी लॻे अल्लाह तबारक व तआला फरमायो क़यामत जे ॾींहुं इंसान ईअं सम्झे थो जीअं ख़्वाब ॾिसंदा आहियूं न राति जो
करे माण्हू ख़्वाब ॾिसे त वञ मां बि अमेरिका बि घुमां थो तुंहिंजे जहाज़ ते सैर थो कंदो ऐं होटल में मानी थो खावां पेट ढावल वरी गाॾियुनि ते घुमां थो जहाज़ लग्ज़री ज़िंदगी सुबुह जो जेको आहे थोरो हंसो थी वियो अड़े मां त पंहिंजी झुपड़ी में सुठो पियो त इंसान जी ज़िंदगी हीअ दुनिया वारी ज़िंदगी आख़िरत जे अंदरि ईअं महसूसु कंदासीं ख़ासि करे मुजरिम अञा जेके नेकोकार आहिनि नेकोकारनि खे अहसासु थींदो त रब तौफ़ीक़ ॾिनी जो भला कुझु न कुझु आख़िरत जे लाइ करे आयासीं कमाए आयासीं ऐं जेके मुजरिम चवंदा त साईं दुनिया में त असां रहियासीं कोन छो दुनिया जी ज़िंदगी अव्हां जी ॾिसो त वधि में वधि छिके 100 साल छिके 100 साल न त 60 70 80 90 वधि में वधि इहा ज़िंदगी ऐं आख़िरत वारी ज़िंदगीअ जो हिकिड़ो ॾींहुं 1000 साल जो ॾींहुं त ज़ाहिर आहे उनजे मुक़ाबले में हीअ ज़िंदगी त ख़्वाब नज़र ईंदी न इंसान खे एॾो वॾो जो हिते ॾींहुं हूंदो क़ुरान फरमाए त मुजरिम चवंदा वयौम तक़ूमु साअतु युक़सिमुल मुजरिमून मा लबिसू गैर साअ साईं असां हिकिड़ी घड़ी रही आयासीं कदालिक कानू युफ़कून फरमाईंदा अहिड़ी तरह फेराए फेराए ॻाल्हियूं बयानु कंदा हालांकि अल्लाह पाक उन्हनि खे दुनिया में मौक़ा वॾा ॾिना पर उहे सुधरिया कोन अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।